घोटकी राजपूत बिरादरी जे मोअज़्ज़िज़ शख्सियत अॻूणे काउंसलर डॉक्टर राव सिकंदर अली पारां म्यूनसिपल कमेटी घोटकी जे चेयरमैन जाम आसिफ रज़ा ख़ान धारेजो जे एज़ाज़ में कॉर्नर कजाणी कोठाई वई, जंहिंमें चेयरमैन म्यूनसिपल कमेटी घोटकी जाम आसिफ रज़ा ख़ान धारेजो, PP ज़िले घोटकी जो जनरल सेक्रेटरी सिकंदर अली लाखो, सलीमुल्लाह ख़ान कलवड़, सैयद रिज़वान शाह, सैयद माजिद शाह, राणा दिलदार बगन ख़ान कलादी, राणा मुश्ताक चौधरी, आसिफ आरई, राणा आबिद हुसैन, जाफ़र अली दायो, मोहम्मद अफजल शेख, राणा बाबर अली, राणा दिलशाद, राणा दिलदार, कुंवर अरसलान असलम, डॉक्टर कुंवर साकिब, जावेद राव, सदाकत अली, राव सुहेल अख्तर, राव फरहान, एडवोकेट राव रियाज समेत राजपूत बिरादरी, अब्बासी बिरादरी, शेख बिरादरी, दाया बिरादरी, चाकी बिरादरी, हिंदू बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते चेयरमैन म्यूनसिपल कमेटी घोटकी जाम आसिफ रज़ा ख़ान धारेजो वार्ड नंबर 13 में मुख़्तलिफ़ मुकमल थियल CC प्योर स्कीमुनि जो पिणु इफ़्तिताह कयो। इन मौक़े ते कॉर्नर मीटिंग खे ख़िताब कंदे चेयरमैन म्यूनसिपल कमेटी घोटकी जाम आसिफ रज़ा ख़ान धारेजो चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी मुल्क जी वाहिद सभ खां वॾी पार्टी आहे जंहिं हमेशह अवाम जी ख़िदमत कई आहे। पीपल्स पार्टी वाहिद सियासी पार्टी आहे जंहिं हमेशह ग़रीब अवाम जे हक़नि लाइ आवाज़ बुलंद कयो आहे। इहो ई सबबु आहे जो घोटकी जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा माण्हू वॾे अंग में पाकिस्तान पीपल्स पार्टी में शामिल थी रहिया आहिनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।